आर्मी पब्लिक स्कूल पिशावर जे शागिर्दनि ऐं उस्तादनि जी शहादत ते खेनि भेटा पेश करण लाइ NPCIHA पारां तालके सकण जे चेयरमैन दिलशेर कीरियो जी मेज़बानीअ में सकरंड लॻ ॻोठ धड़ीबख़्श कीरियो में ताज़ियती प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिं खे मर्कज़ी सदर एडवोकेट सिकंदर कीरियो, मोहम्मद यासीन कीरियो ऐं अली रुस्तम समूह अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त आर्मी पब्लिक स्कूल जे शहीदनि जी शहादत असांखे जिते ॾुखारो कयो आहे उते असांजे लाइ कई सबक़ बि छॾिया आहिनि। हिननि चयो त दुश्मन ऐं मुखालफ़नि जे मुक़ाबले लाइ वॾे में वॾो हथियार तालीम आहे। इन करे असां सभु गॾिजी तालीम खे आम कयूं ऐं पंहिंजनि ॿारनि खे बि सुठी तालीम ऐं तरबियत ॾियूं। हिननि चयो त आर्मी पब्लिक स्कूल पिशावर जे शहीदनि मां असांखे घणो कुझु सिखणु घुरिजे ऐं उन्हनि खे यादि पिणु करणु घुरिजे। NPCIA इन्हनि शहीदनि खे कॾहिं बि विसारियो नाहे। शहीदनि जा ॾियारा मल्हाए खेनि सलामी ॾींदी आहे। इन खां अॻु दिलशेर कीरियो आयल महिमाननि खे आजाणू पेश कयो, जॾहिं त ताज़ियती प्रोग्राम में अब्दुल कादिर गब्बोल, लियाकत अली ख़ानज़ादा, अहमद अली अंसारी, अब्दुल रशीद बाबू कीरियो, तारिक राजपट टाइगर, बिलावल सोलंगी, शौकत सोलंगी, मोहम्मद हनीफ़ चांडियो, सलीम मीराणी, इलाही बख़्श कीरियो, अता मोहम्मद कीरियो ऐं अरसलान लाखो समेत ॻोठाणनि जो पिणु वॾो अंगु शरीक हो।